अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। अम्मा बाद फक़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ यु'तीका रब्बुका फतरदा وقال الله تبارك وتعالى إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا तस्लीमा। बआवाज़े बुलंद दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। माणिक मिट सदो माणिक मिट सदो जिया दागी में सोजरो हशर वेल हिसाब जे मुझो दिल पर छॾे न ॾींदो सारे सभिनी खे सॾु कंदो मुझो जो यार खे चधणी मुअज़्ज़ज़ सामईन किराम ॻोठ मोहम्मद रमज़ान लाहिरीअ जा रहवासियो ऐं पड़ोस जा आशिक़ाने मुस्तफ़ा अॼु जो ही प्रोग्राम जश्न ईद मिलादुन नबी
सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मौजूअ ते असांजे दोस्त में हजूर बख्श ताहिरी ऐं उन जे पुटड़ मसूद अहमद मकसूद अहमद अञा कुछ ॿिया बि अल्लाह ताला सलामत रखे जिंदगी जो अजीब इत्तेफाक इन तवां जे ॻोठ में त असांजे बचपन जा दोस्त इन वक्त मौजूद है मोहतरम साईं क़िबला हाफिज अब्दुल मजीद ताहिरी साहब ऐं असांजे उन प्यारे दोस्त जे लाइ दुआए मग़फ़िरत जा कलमात मरहूम मग़फ़ूर साईं हाफिज इमाम अली ताहिरी साहब अल्लाह ताला जी मग़फ़िरत फरमाए माशाअल्लाह एड़ी जगह ते वञी पहुतो जिथे आराम फिटाणो पइजी वे त इंशाअल्लाह ताला अज दिल खोले तवां के मुझे महबूब मुस्तफा जो मीलाद बुधाइबो न रुगी मीलाद बुधाइबो बल्कि मकसूद मीलाद भी बुधाइबो मीलाद जो मकसद छा है छो त मीलाद बुधाइण सवलो आहे मीलाद करण भी सवलो आहे मीलाद मल्हाइण भी सवलो आहे पर मीलाद के समझण सवलो कोन्हे हिकड़ो जुमलो मुंड में चवंदो त 12 रबीउल अव्वल जे दिहाड़े ते असा के जोश हुजे जज्बो हुजे बेशक जलसा ऐं जुलूस हुजन लेकिन 11 महीना ऐं 29 ॾींहं वरी उन जोश जज्बन जो कदर भी हुजे एहसास भी हुजे ऐं ख़बर भी हुजे त जंहिं महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पड़ला घटरी सदा जे मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो मीलाद मल्हायो तो उन मुझे महबूब जी रज़ा छा में असा सिर्फ यो समझो त महबूब जी रज़ा इन में आ त 12 रबीउल अव्वल थी असा डाढा जुलूस कढिया जश्न कयासी खुशियों कयूसी करण घुरजन बेशक करण घुरजन बल्कि अन्या बवधी का करण घुरजन लेकिन याद रखो 12 रबीउल अव्वल जो जश्न मल्हाइण सा मुझो खुदा खुश थींदो आ 11 महीना 90 ॾींहं शरीयत जो इत्तिबा करे सुन्नत मुस्तफा ते जिंदगी गुजार मुझो महबूब मुस्तफा खुश थींदो बेशक अजो के ॾींहं जो जज्बो हुजे हिन शहर सां अजो के ॾींहं जो जज्बो हुजे त बतला दो गुस्ताख नबी को गैरत सुन्नी जिंदा है अपने नबी पे मर मिटने का जज्बा कल भी था और आज भी है मेरे नबी से मेरा रिश्ता कल भी था और आज भी है लेकिन अज मां इन ॾींहं खां हटी करे ॿुधाईंदो पहिरीं ताजो ज़हन तो ठाया दोस्तों पहिरीं छा ॿुधाईंदुम त महबूब जो मीलाद मल्हाईंदा केर उन्हनि जो वसा या उन्हनि जो वस नाहे का ज़ात आ जेका मल्हारायल ही उन खां बाद में ॿुधाईंदुम त मुंहिंजा दोस्त मीलाद खां पोइ असांखे छा करणो आहे जेको असां सदाईं विसरी वेंदा आहियूं बस 12 रबीउल अव्वल जो इंतज़ार कंदा आहियूं ख़ुशी कंदा आहियूं जश्न कंदा आहियूं लेकिन अॼु सजण साईं जो ग़ुलाम तो वटि आयो आहे फ़क़ीर आयो आहे वॾो आलिम न वॾो मुफ्ती न वॾो अलामा उलमा न आलिमनि जो ग़ुलाम मुफ्तिन जो ग़ुलाम सभिनी इल्म वारन जो ग़ुलाम सिर्फ अल्लाह वारन जे दरबार जो ग़ुलाम जे हैसियत में आयो हां इंशाअल्लाह ताला दिल खोले कचहरी कंदासी जेतरी तकलीफ करे सही हुजूर बख्श प्रोग्राम वरतो आ इंशाअल्लाह एतरी उन जी दिल ठारे पोइ तो लहंदासी इंशाअल्लाह ताला सब का पहिरी बुध मुझा दोस्त
तव्हां अदा तूं कोई थी थोरो मूवी वारा छो त हली हली मूवी असांखे अधु नज़र मूवी ख़तम कई आहे असांखे थोरो वेठा आहियो बिना इल्म वारा बि वेठा आहियो सभई वेठा आहियो मुंहिंजो पहिरियों सुवाल आहे सभिनी खां त तव्हां सां सभिनी खे पंहिंजे तॾे जी इज़त केतिरी प्यारी हूंदी आहे सुभान अल्लाह सा कम ना हलंदो फिलहाल इहो भुलिजी सुभान अल्लाह दिल में चओ तव्हां मुंहिंजो हज़ारे तकरीर ॿुधो मां न चवंदो तो सुभान अल्लाह कोन चओ तो कोन चओ दिल में चओ मूंसां सिर्फ़ु ॻाल्हाईंदा हलो ऐं मामिलो सम्झंदा हलो तव्हां सभिनी खे ख़बर आहे तव्हां सभिनी खे पंहिंजे तॾे जी इज़त प्यारी आहे या न अॼु पहुतासीं त मैं हुज़ूर बख़्श हिक खां हिकु ताम कया हिक खां हिकु ताम कया फ्रूट कया ही कया हू कया छो उनखे पंहिंजे तॾे जी इज़त प्यारी आहे उन जे दिल इहो फ़ैसिलो कयो त महिमान जेको तॾे ते आयो आहे उनखे उमेदुनि खां वधीक खारायां ता त उहो ख़ुशि थी वञे हिकिड़ो ताम न पर 10 ताम खारायां ओ मुंहिंजा दोस्त उस्ताद हुज़ूर बख़्श त ख़ुशि माण्हू आहे पर तव्हां खां पुछां थो तव्हां में को गॾह गाॾो हलाइण वारो ग़रीब बि हूंदो उन जे तॾे ते बि को हली ईंदो आहे त हू पंहिंजे हाल आहार उन जी ख़िदमत कंदो आहे या न कंदो आहे ॿारड़ी जो माल जवाब ॾियो ख़िदमत कंदो उन जी दिलि छा चवंदी आहे त मुंहिंजे तॾे ते आयल ख़ुशि थी वञे नाराज़ न थिए अदा इहा सही ॻाल्हि आहे पोइ हाणे तव्हां खां थो पुछां तव्हांखे पंहिंजो तॾो प्यारो आहे जवाब ॾियो आहे पोइ जिते वेठा आहियो इहो कंहिंजो तॾो आहे ॻाल्हायो न मूं तव्हांखे जवाब ॾींदव ॻाल्हाईंदा हलंदव त पोइ 10 बि थींदा 11 बि थींदा अलाए छा छा थींदो जवाब न ॾींदव त 9:30 बि कोन थींदा ॻाल्हि ॿुधायांव सिधी जिथे वेठा आहियो हे कंहिंजो तॾो आहे अलाह जो घर आहे पक्की ॻाल्हि आहे या शक आहे तव्हांखे पंहिंजो तॾो प्यारो आहे मुंहिंजे ख़ुदा खे पंहिंजो तॾो प्यारो कोन्हे जवाब ॾियो ग़रीब खां ग़रीब खे बि पंहिंजो तॾो प्यारो आहे त मुंहिंजे अंगण ते को अचे त ख़ाली हथे न मोटे वधीक न चांहि जो प्यालो चवंदुसि यार इहे न वञ चांहि जो कोप त पी वञ मुंहिंजे तॾे जी इज़त इन में आहे त मुंहिंजे तॾे ते जेको बि आयो आहे उहो ख़ाली न मोटे ग़रीबनि खां ग़रीब जी दिलि बि चाहे थी त मुंहिंजे तॾे तां को ख़ाली न मोटे तोखां पुछां थो मुंहिंजो रब चाहींदो त मुंहिंजे तॾे तां को खाली मोटे जवाब ॾियो मुंहिंजो रब चाहींदो भला तुंहिंजे तॾे ते अचण वारो जेकॾहिं तुंहिंजे महबूब जो नियापो खणी अचे त उनखे जीअ में जायूं ॾींदे या कोन ॾींदे मुस्लमान गौर त कर तोखे मुबारक आहे अॼु हिन महफ़िल मल्हाइण ते ऐं हिन महफ़िल में वेहण ते तॾो ख़ुदावंदे क़ुद्दूस जो आहे काइनात उन जी आहे लेकिन हिन घर जी निस्बत मुंहिंजे करीम रब जे घर सां आहे ऐं हिन घर में जेका महफ़िल थी रही आहे उहा अल्लाह जे महबूब जे शान वारी थी रही आहे तू छा थो समझी त मुंहिंजो रब तोखां एतिरो ख़ुशि हो अॼु एतिरो मुंहिंजो करीम रब जो ख़ुशि आहे जो अॼु मुंहिंजो अल्लाह ॻोठ मोहम्मद रमज़ान ॾाहिरी वारा तोखे पट ते वेहंदो ॾिसी करे मिटीअ ते वेहंदो ॾिसी करे अॼु मुंहिंजो अल्लाह जीअं न बच्चो कामयाब थी ईंदो आहे अमड़ नाज़ कंदी आहे अबो नाज़ कंदो आहे दोस्त नाज़ कंदो आहे मिट नाज़ कंदो आहे जॾहिं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो ग़ुलाम मुंहिंजे आका जे शान जी महफ़िल सजाईंदो आहे त मुंहिंजो अल्लाह अर्श मुअल्ला ते नाज़ कंदो कीअं नाज़ कंदो आहे पंहिंजे फरिश्तनि खे मुंहिंजो करीम रब फरमाईंदो आहे मैं युफ़्सिदु फ़ीहा व यस्फ़िकु दिमा करीम रब जॾहिं मूं इंसान खे पैदा पे फरमायो त तव्हां वॾो
एहतजाज पे कयो ओ असांजा करीम रब हे फडाइया हे फसादिया हे खूनिया हे ज़ालिमा हिन खे पैदा न कर ऐं तव्हां इएं बि चयो वनहनु नुसब्बिहु बिहम्दिक वनुक़द्दिसु लक मुंहिंजो रब पंहिंजे मलाइकनि सां ॻाल्हाईंदो आहे ओ फरिश्तो तव्हां इएं बि चयो पे ओ असांजा करीम रब तुंहिंजी इबादत असां कंदासीं तुंहिंजी हमदो सना असां कंदासीं तुंहिंजा गुण असां ॻाईंदासीं ओ ॻोठ रमज़ान ॾाहिरी वारा तवजह कर मुंहिंजो रब नाज़ करे चवंदो आहे ओ फरिश्तो ॿुधायो जॾहिं तव्हां इएं पे चयो त मां करीम रब तव्हांखे कहिड़ो जवाबु ॾिनो फरिश्ता चवंदा मौला तुंहिंजे ज़ात जवाबु ॾिनो इन्नी आलमु मा ला तअलमून मुंहिंजो बेनियाज़ रब फरमाईंदो ओ फरिश्तो उन ॾींहुं बि मां करीम रब तव्हांखे चयो त तव्हांजी निगाह इन इंसान जे फॾनि जे मथां ज़ुल्म जे मथां गुनाहनि जे मथां लेकिन मां करीम रब जी निगाह पंहिंजे यार जे मथां मां बेनियाज़ रब उन वक्त भी तव्हांखे चयो फरिश्तो इन इंसान में राज कहिड़ो आहे मां अल्लाह थो ॼाणा अॼु जॾहिं हज़ारे माण्हू हिन अंगण मुंहिंजे करीम रब जे अंगण ते वेठा आहियो अॼु अल्लाह नाज़ करे आसमान जे फरिश्तनि खे चवंदो होॾे निहारियो मलाइक निहारींदा रब चवंदो ॿुधायो छा जे लाइ वेठा मौला न की वोट जे लाइ न की नोट जे लाइ न की ज़मीन जे लाइ न की बंगुलनि जे लाइ मुंहिंजो करीम रब चवंदो वेठा छा जे लाइ ओ मुंहिंजा करीम रब हिकिड़ो तुंहिंजे ख़ौफ़ में वेठा आहिनि ॿियो तुंहिंजे महबूब मदीने वारे घोट जे मोहबत में वेठा आहिनि मुंहिंजो बेनियाज़ रब मुंहिंजो सुहिणो करीम रब फरिश्तनि खे चवंदो ओ फरिश्तो मां अल्लाह खे न ॾिठो आहे न मुंहिंजा मौला तवजह कयो हे अल्लाह ई फरिश्तनि जी ॻाल्हि छा मां करीम रब खे ॾिठो अथनि न मुंहिंजा मौला मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो दीदार कयो अथनि न मुंहिंजा मौला मुंहिंजो रब फरमाईंदो ओ फरिश्तो पोइ मां रब ऐलान थो कयां गवाह बणिजी वञो न मां ख़ुदा खे ॾिठो अथनि न मुंहिंजे महबूब खे ॾिठो अथनि पोइ जेको शख़्स मां रब सां इएं अणॾिठो सौदो कंदो आहे पोइ मां अल्लाह पंहिंजे कलाम में वाइदो थो कयां जेॾी महिल इहे हथड़ा खणंदा उथंदा पोइ पहिरीं मां अल्लाह इन्हनि जा मिड़ई गुनाह माफ़ करे छॾींदो बेनियाज़ रब जो क़ुरान ॿुध इन्नल्लज़ीन यख़्शौन रब्बहुम बिलग़ैब लहुम मग़फ़िरतुन व अज्रुन खबर पवे त अल्लाह जो क़ुरान चवे छा थो ओ मुंहिंजा दोस्त सूरह मुल्क इशा का बाद में तकरीबन मस्जिदन में पढ़ी वेंदी आहे कॾहिं तर्जुमे ते बि गौर कर कॾहिं अल्लाह जे क़ुरान जो तर्जुमो बि ॾिस मुंहिंजे बेनियाज़ रब ऐलान फरमायो इन्नल्लज़ीन यख़्शौन रब्बहुम बिलग़ैब मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो बेशक उहे माण्हू जेके अणॾिठो मां रब खां डिॼंदा छा कंदा आहिनि पहला ॻाल्हि छा कंदा आहिनि अणॾिठो तव्हां मां कंहिं अल्लाह खे ॾिठो आहे छा पहला ॻाल्हि अल्लाह खे ॾिठो आहे कंहिं बि न ॾिठो आहे हे अणॾिठो सौदो कयो आहे कंहिंजे चवण ते जो मदीने वारे यार जे चवण
सौदो कयो पर कंहिंजे चवण ते सौदो कयो जंहिं ॾिठो जंहिं महबूब ॾिठो उन महबूब जे चवण ते सौदो कयो मुंहिंजो रब थो फरमाए ओ मुंहिंजे महबूब जे चवण ते सौदो करण वारा जेकॾहिं मुंहिंजे यार जे चवण ते सौदो कयो अथई मुंहिंजो रब थो फरमाए पोयो सौदो कसो कोन अथई ॿुध रब थो चवे ॿुध त मां अल्लाह जेको मुंहिंजे महबूब जे चवण ते करीम रब सां सौदो कंदो मुंहिंजो मौला उनखे दुनिया में बि अॾींदो त क़बर क़यामत में बि रंगींदो पहिरीं ॻाल्हि अना ॾिठो सौदो कयो अथऊं पोइ तोखे मुबारक तुंहिंजा गुनाह बख़्शिजी विया मूं न चयो रब जे क़ुरान चयो अण ॾिठो सौदो करण वारनि जा लहूम मग़फ़िरतुन गुनाह बख़्शिजी विया मगर कहिड़ा सभई न मता तूं तयार थी वञी सुभाणे ॿियो थो कमु कयां सभई न उहे गुनाह जेके अल्लाह जी बेफ़रमानी कई नमाज़ुनि में कमी कोताही कई रोज़नि में कमी कोताही कई मुंहिंजो बेनियाज़ रब फरमाईंदो मां अल्लाह जूं जेके बेफ़रमानियूं कई उहे गुनाह माफ़ कया मई पर जेकॾहिं मुंहिंजे मख़लूक जा हक़ खाधा अथई रब चवे थो तेसीं माफ़ न कंदो मई जेसीं उहो तोखे पाण माफ़ न कंदो याद रखजा अल्लाह बेनियाज़ पंहिंजूं पंहिंजा सभई हक़ माफ़ कंदो मगर मुंहिंजो रब फरमाए थो याद रख मुंहिंजा बाना जे मुंहिंजे मख़लूक खे ईज़ाई कंहिंखे ॻाल्हाई घटि वधि कंहिंखे तकलीफ़ ॾिनई कंहिंजा हक़ खाधई कंहिंजे बनीअ ते कब्ज़ो कयई मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कंहिंजी गाह जी भरी कई कंहिंजो कमद चोराए थोरे में थोरो बि कंहिंजो हक़ खाधई मुंहिंजो अल्लाह फरमाए थो यादि रखी छॾ कॾहिं बि मां रब मुआफ़ न कंदो मैं जेसीं उहो तोखे मुआफ़ न कंदो छो त जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो शफ़ा क़दर मुंहिंजो मदीने जो मीर हूंदो हिकिड़े पासे तूं अचे बीहंदे ओ मुंहिंजा महबूब मुंहिंजी शफ़ाअत फरमायो ॿिए पासे उहो तुंहिंजे मथां ताहीं